अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ ज़ाहिद अली थहीम तमाम ॾिसी रहा आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद है तमाम दोस्त सब ठीक हूंदा खैरियत सां हूंदा। दोस्तों अज जी इन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त सिंगर वहीद हकड़े साहब जो न्यू एल्बम अची रहियो आहे। दोस्तों न्यू एल्बम वहीद हकड़े साहब जो कहिड़ी कंपनी में अची रहियो आहे इहो भी मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगर तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक न कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त सिंगर वहीद हकड़े साहब जो न्यू एल्बम अची रहियो आहे। न्यू एल्बम जी रिकॉर्डिंग शुरू थी चुकी आहे। एल्बम नंबर 3। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हिन एल्बम में तमामु सिंध जे बेहतरीन शाइरनि जी पिण शाइरी आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त एल्बम नंबर 3 कहिड़ी कंपनी में रिलीज़ कयो वेंदो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त वहीद हकड़े जो न्यू एल्बम नंबर 3 जेको आहे वहीद हकड़े जे पंहिंजे यूट्यूब चैनल ते रिलीज़ कयो वेंदो। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हांखे ही वीडियो पसंद आई हूंदी। जे अगर तव्हांखे ही वीडियो पसंद आई है तो मुझी वीडियो के लाइक कयो, कमेंट कयो ऐं चैनल के सब्सक्राइब कयो। मेहरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे खुश रखे, सलामत रखे।